बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। क्या है दोस्तों, ठीक आयो? मज़े में, खैरियत सां, हैप्पी लशपश हिट फिट टिप टॉप। उम्मीद है तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। अल्लाह साईं एॾो गफ़ूर रहीम आहे जेको तव्हां असांजे लाइ हमेशह आसानी पैदा कंदड़ आहे। असांजी सोच, असांजा कम, असांजी नीयत यकीनन उन ते दारोमदार आहे असांजे ईंदड़ लम्हनि ते। सो ईंदड़ लम्हा यकीनन बहितर थींदा, बहितरीनु थींदा जेकॾहिं असांजी सोच मस्बत आहे। असां कुझु करणु चाहींदासीं त ज़रूरी आहे न त असां पाण बि त सुठो सोचूं, पाण बि सुठे करण जी कोशिशि कयूं, अमल त कयूं। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त हर अमल जो को न को त नतीजो आहे ई आहे। असां जेके अमल कंदासीं उन जा नतीजा मिलंदा। पोइ असांजा सुस्त अमल सुस्त नतीजा ॾींदा, असांजा तेज़ सुठा पॉज़िटिव अमल यकीनन उन्हनि जा नतीजा पॉज़िटिव मिलंदा। सो अलाह कंदो सभिनी जा बेड़ा पार हूंदा। ऐं उन सां गॾोगॾु प्रोग्राम जे आगाज़ में ज़ाहिर आहे पाकिस्तान जा हालात, वाक़ियात, सियासत, महांगाई, गर्मी पद जो वधणु ऐं उन सां गॾोगॾु ईंदड़ चैलेंजिस, इहे हर मुल्क सां लॻापियल हूंदा आहिनि। पर असां ख़ासि तौर ते जीअं हिन पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं, ऐं अॼुकल्ह जेका मौसम आहे, जेका मुंद आहे, सा मटिजे पई। हाणे उहा मुंद सियारे मां बहार, बहार मां गर्मी, ऐं अचानक गर्मी वधी आहे हिते असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, लाड़काणे में, कराचीअ में, दादूअ में, नवाबशाह में, जिथे किथे। पर हिन मुंद मटिजण सां गॾोगॾु वरी जेके पाकिस्तान जा ॿिया हिसा आहिनि उन में बि गर्मी वधी आहे। पर उन्हनि सॼी गर्मी खां वधि में वधि जेका गर्मीअ जो असरु थियो आहे, जेको तओ महसूसु थिए पियो, उहो थिए पियो सियासी गर्मी जो। छाकाणि त असां हमेशह वाॻियल रहिया आहियूं कंहिं न कंहिं हवाले सां सियासत जे मामलनि में। असां पाकिस्तानी माशाल्लाह अटो आहे न आहे, घर में छा आहे, छा करिणो आहे, छा न करिणो आहे, बाक़ी सियासत जे हवाले सां अप टू डेट रहंदासीं। होटल ते वेहंदासीं दोस्तनि सां, उताकुनि में, ॿाहिरि पाड़नि में, घर जे संदलनि ते, दिकियुनि ते, पंहिंजो कंहिं न कंहिं जाइ ते, पर ॻाल्हाईंदासीं मुल्की सतह ते, आलमी सतह ते। इहो असांजो बहितरीनु वक़ूफ़ आहे सियासत जे हवाले सां। सो इन लाइ असां वटि ॾाढो ज़बरदस्तु असांजो भाउ जेको हिन पूरी सियासी सरगर्मियुनि खे मॉनिटर करे पियो ऐं इक़्तिदारी शहर में रहंदड़ आहे। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जेके इक़्तिदारी शहर हूंदा आहिनि से साज़िशुनि जा गढ़ बि हूंदा आहिनि। सो हाणे उते कहिड़ियूं साज़िशूं जुटनि पियूं, छा पिया थिए, छा पियो थिए, छा पिया कनि, सभिनी जा हाल वालींदो असांखे भाउ ज़ुल्फ़कार गुरामाणी। ज़ुल्फ़कार गुरामाणी भाउ, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सजाद जी, कहिड़ो हाल आहे? बिल्कुलु ज़बरदस्त। कीअं थी गुज़रे मॉर्निंग, कीअं थी गुज़रे इवनिंग, कीअं थो गुज़रे मिड नाइट जो टाइम? रुगो टेंशन ई टेंशन आहे। बसि इस्लामाबाद जे अंदरि सूरत हाल अहिड़ी आहे जो ईअं महसूसु थिए थो त हिते राति बि न आहे, ॾींहुं बि न आहे, बसि 24 कलाक मुलाक़ातूं, मीटिंग्स। ऐं मतिलबु ईअं आहे त राति जो 2-2 वॻे ताईं बि सियासतदाननि जे विच ते मुलाक़ातूं रहनि थियूं। तंहिं करे ख़बर न आहे त सियासतदान सुम्हनि कहिड़े टाइम था। उहे त सुम्हनि न सुम्हनि, तव्हांजो बि निंड उॾामी वियूं आहिनि न। अच्छा, खोड़ सियासतदान त मां ॾिसंदो आहियां जेके असांजे ख़ासि तौर ते मीडिया जे माण्हुनि खां ई पुछंदा रहंदा आहिनि त भला तव्हां हाल अहिवाल ॾियो, छा था ॾिसो, छा था सम्झो, छा थियणु वञे पियो। बसि ईअं आहे त मीडिया खां या वरी शहर खां बि थोरो जेके सियासतदान आहिनि उहे ॾिजनि था, या ईअं जो इस्लामाबाद ऐं लाहौर खां बि कंहिं ॿिए शहर में वञी मुलाक़ातूं कनि था। नौबत अहिड़ी अची वई आहे जो उन्हनि जूं मुलाक़ातूं बि हाणे ख़ुफ़िया तरीक़े सां थियनि थियूं। पर सूरत हाल हाणे घणो उन में फ़र्क़ु अची वियो आहे जो हींअर जॾहिं चौधरी परवेज़ इलाही जो कल्ह इंटरव्यू आयो आहे त उनखां पोइ सूरत हाल तमामु घणी वाज़े थी वई आहे, जंहिंमें जेके मुख़ालिफ़ धिर वारा आहिनि उहे हाणे तव्हांखे खिलंदे नज़र ईंदा या उहे फतेह जशन मल्हाईंदे नज़र ईंदा। त हाणे पुछण जी ज़रूरत ई कान्हे का, बसि इमरान ख़ान अकेलो थी वियो। चौधरी परवेज़ इलाही ऐलान करे छॾियो सम्झो त आसिफ़ ज़रदारी कैम्प में, ऐं उनखां पोइ MQM वारनि जो बि आसिफ़ ज़रदारी सां हिकिड़े क़िस्म जो ठाह थी वियो आहे। बाक़ी शहबाज़ शरीफ़ सां अॼु ॿीहर मुलाक़ात आहे, उहे शहबाज़ शरीफ़ सां बि एग्रीमेंट करणु वञनि पिया। तंहिं करे जेका सूरत हाल इत्तेहादनि जी हुई उहे हाणे इत्तेहादी ऐलान कंदे नज़र अचनि पिया त मुख़ालिफ़ धुर सां आसिफ़ ज़रदारी सां। तंहिं करे इमरान ख़ान जी जेका अक्सरियत आहे उहा असांखे ख़तमु थींदे नज़र अचे पई। त इन खां पोइ हींअर सूरत हाल बसि इहा आहे त जलसा जेके आहिनि, हाणे जलसनि जी सूरत हाल ॾिसो, डी चौक ते मुक़ाबिलो, उन में 23 मार्च, वरी उनखां पोइ OIC कॉन्फ्रेंस आहे त उन हवाले सां काल्ह
कोर कमांडर कॉन्फ्रेंस में भी इहा ॻाल्हि आई आहे त हुनखे सिक्योरिटी ॾिनी वेंदी ऐं हुन खां पोइ मौलाना फज़ल रहमान रात ऐलान कयो त हाणे लॉन्ग मार्च जेको 23 तारीख़ हो हाणे 25 तारीख़ थींदो त हाणे OIC बि थी वेंदी ऐं हुन खां पोइ 23 मार्च जी परेड बि थी वेंदी ऐं हुन खां पोइ 25 खां अवामी मुक़ाबले वारी हिकिड़ी कैफ़ियत थी वई आहे। बाक़ी पार्लियामेंट जे अंदरि जेका अक्सरियत आहे उहा मुखालिफ़ धुर खे नज़र अचे पई। स्पीकर बि लीगल टीम सां राब्तो कयो त जेको चयो पियो वञे त PTI जे मेंबरनि खां वोट न वठंदासीं। हाणे उन्हनि लीगल जेका टीम हुई उहा बि स्पीकर खे इहो मशवरो ॾेई चुकी आहे त तव्हां ईअं नथा करे सघो। तंहिं करे घणे क़दुरु हाणे इमरान ख़ान जे लाइ सिर्फ़ु जलसनि में या डी चौक ते मुक़ाबले वारी कैफ़ियत रही आहे। पर सूरत हाल इहा आहे त हिकु तरफ़ इमरान ख़ान साॻिए डी चौक ते जलसो पियो करे त ॿिए तरफ़ मुखालिफ़ धुर जा कारकुन बि उन्हनि खे बि चयो आहे त उहे बि डी चौक ते पहुचनि। हिकिड़ी कैफ़ियत ज़रूरु आहे। कैफ़ियत ॾाढी गैर यकीनी वारी कैफ़ियत आहे। हिकिड़ो अजीब सिनारियो पियो जुड़े हुते। एतिरो जॾहिं प्रेशर थिए पियो त हुकूमती जेके नुमाइंदा आहिनि तर्जुमान आहिनि उन्हनि जे चहिरे ते त हिकिड़ो नज़र त अचे पियो पर ओवर कॉन्फिडेंस बि नज़र अचे पियो त का ॻाल्हि ई न आहे ऐं असां हीअ करे ॾेखारींदासीं। छा था सम्झो? ईअं सजाद जॾहिं असां हींअर बि जॾहिं इमरान ख़ान वियो आहे पंहिंजे इतादनि सां मुलाक़ात जे सिलसिले में GDA सां मिलियो ऐं बाप पार्टी वारनि सां मिलियो ऐं हुन खां पोइ ॿिया जेके इतादी आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कई आहे त उन्हनि मुलाक़ात जे अंदरि इमरान ख़ान खे ईअं ई महसूसु कयो वियो आहे त इंतिहाई कॉन्फिडेंट आहे ऐं उन्हनि खे इहो चवंदो नज़र आयो आहे त परवाह न आहे मुक़ाबिलो कंदासीं ऐं नज़र बि आयो आहे त इमरान ख़ान चए पियो त मूंसां अक्सरियत आहे। पर ज़ाहिर आहे त हाणे उहा हिकिड़ी कप्तान जी जेका या लीडरशिप जी हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे त हू पंहिंजनि माण्हुनि खे चवे त तव्हां जेके आहे मुतमिन रहो। पर सूरत हाल जेका ग्राउंड ते नज़र अचे थी उन में MQM ऐं GDA जे अंदरि बि अञा हिकिड़ो उन्हनि खे फ़ैसिलो करिणो आहे। पर बाप पार्टी जे अंदरि बि असांखे सूरत हाल नज़र अचे पई त उन्हनि सां जॾहिं मुलाक़ात थी त ज़ाहिर आहे तव्हांखे यादि आहे त बलोचिस्तान में जाम कमाल जी हुकूमत ख़तमु थी हुई त उहे बि किथे न किथे पंहिंजे अंदरि में नाराज़ हूंदा त इमरान ख़ान पाण वज़ीर आज़म रहियो पर असांजी हुकूमत ख़तमु थी वई त जिन सां मुलाक़ात कई त उन्हनि मुलाक़ात जे अंदरि बि ज़ाहिर आहे त उन्हनि वटि बि ख़दशा हुआ त असांजी हुकूमत छो न बचाई वई। ऐं ॿिए पासे MQM जो फ़ैसिलो बि साम्हूं अचे पियो ऐं काफ लीग जो फ़ैसिलो बि साम्हूं अचे पियो त ग्राउंड ते त नज़र अचे थो त इमरान ख़ान खे हूअं बि हिकिड़ी 9-10 मेंबरनि जी अक्सरियत हुई पर हाणे त घटि में घटि 15-20 जेके इतादी आहिनि उहे इमरान ख़ान खां परे पिया थियनि। पर अञा उहो अंग जेको असफ अली ज़रदारी दावा करे थो त PTI जा जेके 5 मेंबर आहिनि उहे बि छॾे चुका आहिनि उहो अंग त अञा अलॻि आहे। तंहिं करे ग्राउंड ते नज़र अचे पियो त इमरान ख़ान वटि अक्सरियत न रही आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं अपोज़िशन जी टाइमिंग ॾाढी ज़बरदस्त रही आहे। टाइमिंग खां मुराद इहा आहे त जॾहिं दुनिया जी लेवल ते शयूं चेंज थियनि पियूं रशिया यूक्रेन प्रॉब्लम हुजे चाइना जो CPEC जा इशूज़ हुजनि उन सां गॾोगॾु वरी जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त IMF जो कर्ज़ु तेल जा वधंदड़ दुनिया लेवल ते अघु पर पाकिस्तान में मेंटेन करणु उते हवाले सां यूरोपियन यूनियन आहे इस्लामिक कॉन्फ्रेंस आहे मतिलबु पूरी दुनिया जो ध्यानु छिकाइण लाइ ऐं जेको माण्हुनि जो महांगाई लाइ प्रेशर आहे गवर्नमेंट ते उन्हनि सभिनी खे कैश करण जे लाइ हिननि टाइमिंग ॾाढी ज़बरदस्त सेट कई आहे। पर तव्हां छा था सम्झो कप्तान आहे हुकूमत में रही करे बि घणनि शयुनि खे माण्हू जाचे सघंदो आहे उनजी रियलिटी खे त तव्हां सम्झो था त इमरान ख़ान 6 बालनि ते 6 छक्का हणी वेंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त इमरान ख़ान काफ़ी देरि करे छॾी आहे। हू हिक ई वक़्त में जेको चए पियो त मां हिकिड़े ई बॉल सां 3 ॼणनि खे आउट करे छॾींदुसि इहो त टेक्निकली क्रिकेट में बि नामुमकिन आहे त हिकिड़े बॉल में 3 ॼणा कीअं आउट थी सघनि था। इमरान ख़ान इहो चए हा त मां हैट्रिक कंदुसि त उहो अञा जस्टिफिकेशन हुनजी हुजे हा त थी सघे थो त 6 छक्का बि हणी सघे थो। तव्हां वारी ॻाल्हि त हिकिड़ी ओवर में 3 खां 6 खिलाड़ी आउट बि करे सघे थो। पर जहिड़ो ओवर कॉन्फिडेंस लॻे थो और नो बॉल ई कराईंदो। फिलहाल समूरा नो बॉल नज़र अचे नो बॉल ते फ्री हिट पिया लॻनि। सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु सूरत हाल असल में पहिरें ॾींहं खां वठी मुखालिफ़ दौर जी रही आहे। इमरान ख़ान जी जेका हींअर ताईं हुकूमत हली आहे उनमें घणो जेको तामन उहो मुखालिफ़ दौर पाण कयो आहे छो जो मुखालिफ़ दौर पहिरें ॾींहं खां वठी इन हवाले सां क्लियर न हुई त आया इस्तीफ़ा ॾियणा आहिनि धरना हणणा आहिनि लॉन्ग मार्च करिणो आहे या छा करिणो आहे त उन करे इमरान ख़ान खे हिकिड़ो रस्तो मिलंदो रहियो। मुखालिफ़ दौर पाण में टुटंदी रही मिलंदी रही पर हींअर बि तव्हां जेकॾहिं मुखालिफ़ दौर जी कैंप में वञी ॾिसंदव त उहे हींअर बि
वाज़े न आहे न त जेकॾहिं इमरान ख़ान खे हटायोसीं त 1.5 साल हुकूमत कंदासीं या फौरी इलेक्शन कराईंदासीं। हिकिड़ा उहे आहिनि जेके चवनि था त फौरी असां रिफॉर्म्स हाणे फॉर इलेक्शंस कराईंदासीं। एग्ज़ैक्टली। हा, हिकिड़ा चवनि था त अञा आदमशुमारी जो मामिलो रहे पियो, हिकिड़ा चवनि पिया तरमीमूं रहनि पियूं, हिकिड़ा चवनि था त परवेज़ इलाही चए थो त जेकॾहिं मूंखे वॾो वज़ारत मिले त 1.5 साल हुकूमत बि हुजणु खपे। तंहिं करे उन्हनि में अञा जेका मामला आहिनि, मथां बल्दियाती इलेक्शन आहे, जेकॾहिं MKM सां ठाह थी वञे थो सिंध में PP जो, त पोइ बल्दियाती इलेक्शन में छा हिक ॿिए ख़िलाफ़ सियासी उन्हनि जी जंग हूंदी या उहे ठाह करे इताद करे हलंदा, छा कंदा? तंहिं करे सियासी जेके मुख़ालिफ़ आहिनि हींअर उन्हनि जे विच ते अञा हिकिड़ा मामला आहिनि, उहे तय न पिया थियनि त हुकूमत 1.5 साल जी हुजे या फौरी तौर ते इलेक्शन थिए या का ॿी क़ौमी हुकूमत ठहे, छा थिए। एग्ज़ैक्टली। अञा हिकिड़ो ऐं ज़ुल्फ़कार हूअं बि हुकूमतूं चाहींदियूं आहिनि त मीडिया सां मतिलबु सही तरीक़े सां हलनि। ही जेको पिका ऑर्डिनेंस आहे, इन जे करे मीडिया बि असांखे ख़फ़ा नज़र आई हुकूमत खां, ऐं ओवरऑल मीडिया, छाकाणि त जेके पाबंदियूं, जेके तंज़ीमूं मीडिया जूं सभई इन ॻाल्हि ते त जेके पाबंदियूं मढ़ण जी कोशिशि कई वई आहे हिन ऑर्डिनेंस जे तहत, त उहे बि चाहिनि था त भले थोरो टफ, ऐं आवाम वटि वञण जे लाइ मीडिया खां वधीक को प्लेटफॉर्म न आहे। छा ख़्यालु आहे ओवरऑल मीडिया? इमरान ख़ान जी हुकूमत जा पंहिंजा जेके नुमाइंदा आहिनि, शेख रशीद खां वधीक जेको तजुर्बेकार, बिल्कुलु उनजो बि चवणो उहो बार बार माना जेके जलसा थियनि था उन्हनि जलसनि में उथी डाइस ते अची चवे थो त मीडिया सां न विड़ो, मीडिया सां न विड़ो। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त इमरान ख़ान जॾहिं वरी अचे थो ख़िताब जे लाइ, त इमरान ख़ान मीडिया खे मुखातिब थिए थो त जेको शख़्स करप्शन में मुलविस आहे, सबूत उनजे साम्हूं, अदालतनि जा फ़ैसिला, मिसालूं नवाज़ शरीफ ॾांहुं हिकिड़ो इशारो करे पियो त उन ॾांहुं बि जज बि चवनि था, वकील बि चवनि था, मीडिया वारा बि चवनि था त उनखे तक़रीर जी इजाज़त ॾियो। त इमरान ख़ान जो हिकिड़ो पंहिंजो ओपिनियन रहियो आहे त नवाज़ शरीफ हुजे या आसिफ ज़रदारी हुजे या मुख़ालिफ़ धुर वारा हुजनि, इवन मीडिया में वेठल जेकी हिकिड़ो पंहिंजो ओपिनियन कंदड़ हुजनि, उहे मीडिया ते नज़र ई न अचनि, न उन्हनि जो उन्हनि जी तक़रीर ॾेखारी वञे, न उन्हनि जो आवाज़ ॿुधण में अचे। तव्हां ॾिसो त हिते मीडिया जा केतिरा मतिलबु मीडिया मसला तमामु घणा थिया। ईंदे अचण शर्त ई मीडिया जा पैसा रोकिया विया, बाद में मीडिया जा इश्तिहार बंदि कया विया, जेके मतिलबु डेड लॉक लॻा पिया इशूज़, उन्हनि खे उते ई रहणु ॾिनो वियो। ऐं मीडिया जे लाइ के बि सुठा रिफॉर्म्स त न आया। हक़ीक़त आहे हेतिरनि सालनि में ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो आहे हिन गवर्नमेंट में मीडिया ते स्पेशली। जी, हींअर जॾहिं पैसा रिलीज़ करे रहिया आहिनि त उहो बि महसूसु ईअं थिए थो त हाणे घणी देरि थी वई आहे। मीडिया जा जेके मालिक आहे उहे जेल कटिया आया, तशदुद बर्दाश्त कयूं, मीडिया जा वर्कर, मीडिया जे वर्करनि ख़ुदकुशियूं करे बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं, सही ॻाल्हि आहे। त हाणे जेकॾहिं उन्हनि खे अरबे रुपया रिलीज़ करे चवंदा त हाणे वञी इश्तिहार ॾियो या पगारूं ॾियो, त हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे इमरान ख़ान 6 खां 8 त जेकी विफ़ाक़ी वज़ीर आहिनि सुद समाज जा विफ़ाक़ी वज़ीर, उहे तब्दील करे चुको। तंहिं करे अहिड़े क़िस्म जी सूरत हाली जो इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि सम्झ, जॾहिं बि चयो पियो वियो त तव्हां छा था कयो, वज़ीर हर रोज़ वज़ीर मटायो पिया, त इमरान ख़ान वटि दलील इहो हूंदो त कप्तान खे ख़बर हूंदी आहे त कहिड़े बैट्समैन खे किथे खेॾाइबो आहे। तंहिं करे हाणे असांखे सम्झ में नथो अचे त सियासत पई हले, क्रिकेट पई हले, असां ताड़ी बसि इमरान ख़ान टेस्ट क्रिकेट जी तयारी करे आयो, पर ख़बर पियसि त हे मुरागी आई 10 ओवरनि जी रांदि। चलो वॾी महिरबानी आहे ज़ुल्फ़कार, थैंक यू वेरी मच। जेको सियासी गर्मी पद आहे सो वधंदो पियो वञे ऐं हींअर सफ़ा जॾहिं तपी वेंदो AC बि कमु न कंदो आहे, हींअर उन पासे न वञे पियो। पर असांजी दुआ हमेशह इहा हूंदी आहे त शायदि रब पाक हिन मुल्क ते करम करे, रहम करे, जेको हिन मुल्क जे लाइ बहितरु आहे, बहितरीनु आहे, अवाम जे लाइ बहितरु आहे, बहितरीनु आहे, उहो थिए। छाकाणि त असां न पॉलिटिशियन्स सां को असांजो या नई वरी कंहिं पार्टी सां असांजो वास्तो आहे। ऐं हमेशह चवंदो आहियां त जेतिरियूं बि पाकिस्तान में पार्टीज़ आहिनि, जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, से असांजूं पार्टियूं आहिनि, असां सभिनी जूं पार्टियूं आहिनि, सभिनी जो मौक़िफ़ इहो आहे त मुल्क लाइ बहितरु करण जो कोशिशि कंदासीं। इन करे असांखे उमेदु आहे त जेका पार्टी अचे या जेका पार्टी आहे या अचे, जेको बि थिए, पर मुल्क लाइ बहितरीनु थिए त वधीक सुठो आहे। ऐं ब्रेक खां पोइ आया आहियूं महिमान सां मुलाक़ात जे लाइ। ऐं महिमान असांजी अॼु जी महिमान जेका आहे सा सिंगिंग जी दुनिया में ॾाढो ज़बरदस्त नालो पैदा कयो, तमामु बहितरीनु हुनजा ट्रैक्स मशहूरु थिया, ॾिठासीं, ॿुधासीं, झूमियासीं। ऐं हिकु आर्टिस्ट जी ज़ाती ज़िंदगी केतिरी इफेक्ट थिए थी या अॻियां उभिरे पई, उहा कचहरी कंदासीं। त सिंगर थियणु को आसान कमु न आहे। सिंगर जे लाइ कहिड़ा पापड़ आहिनि जेके वेलणा था पवनि, ऐं केतिरा पापड़ वेलणा पवंदा, ऐं उन जे लाइ छा आवाज़ ऐं अंदाज़ ऐं वरी साइथ जो बि वॾो कमाल आहे।
त अॼु असां महिमान सां कचहरी कंदासीं. असांजी ॾाढी सुठी सिंगर, बहितरीनु इंसान असां सां गॾु मौजूदु आहे शबाना परवीन. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग. वालेकुम सलाम. कीअं आहियो शबाना, तव्हां ठीकु आहियो? जी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह. ॾाढनि सालनि खां तव्हां ग़ाइबु रहियो, काफ़ी साल थिया आहिनि तव्हांखे ॾिठे. छो शोज़ में तक़रीबन मूंखे लॻे थो 40-45 साल त थिया आहिनि उन खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी. 40-45 साल ईअं त न कयो, तव्हां केटिन खे सभु ज़ाहिर आहे मुंहिंजी जेका पहचान सुञाणप आहे उहो केटिन कशिश चैनल खां स्टार्ट थी. हाणे टाइम न्यूज़ चैनल आहे ऐं मूंखे जीअं ख़बर पई त नओं चैनल टाइम न्यूज़ थियो आहे, लॉन्च थियो आहे, इलाही ख़ुशी थी. ऐं नवां ट्रैक ठाराए मुंहिंजो हाणे हेतिरे थोरो गैप ॾिनो आहे, नए गैप सां, नए स्टाइल सां, नए गाननि सां गॾु अचां. ज़बरदस्त. हाणे नया ट्रैक्स ठाराइनि उहे पंहिंजे चैनल जे लाइ. पर हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां मञींदव न त मां जेको चवां थो त काफ़ी अरसे खां तव्हां ग़ाइबु रहिया आहियो, उन में हक़ीक़त बि आहे या न? एक्चुअली ग़ाइबु थियण जो मक़सदु इहो हूंदो आहे, तव्हां चवंदा मुंहिंजे जेके ट्रैक्स आहिनि उहे पहिरें ट्रैक खां चेंज हुजे, उन में आवाज़ में बि फ़र्क़ु हुजे, गायकी में बि फ़र्क़ु हुजे. मुंहिंजो बेसिकली शौक़ु आहे ॻाइणु, ऐं सिर्फ़ु ॻाइणु शौक़ु कोन्हे, उनखे गॾु सिखिया वठण जो बि शौक़ु आहे. मतिलबु सिखिया बि हुजे गॾु गॾु गायकी में, त ॻाइण में बि फ़र्क़ु हुजे, आवाज़ में बि फ़र्क़ु हुजे. उन जे करे थोरो गैप ॾींदी आहियां ताकी ॿियो को नओं ट्रैक मुंहिंजो अचे त उहो मुंहिंजे लाइ वरी हिकिड़ी हिकिड़ो चैलेंज खणी अचे त हा वाक़ई शबाना परवीन जो आवाज़ु आहे. अच्छा. हा, जीअं हाणे लोटो मूंखे हाणे मुंहिंजो फर्स्ट सॉन्ग हुयो, पोइ वरी मूं बिस्मिल्लाह सॉन्ग ॾिनो, काफ़ी फ़र्क़ु आहे. तव्हां त ॿुधायो गाना मुंहिंजा है न. वरी पोइ मूं हिकिड़ो क्लासिकल, मुंहिंजो इरफान समोसर मौसीकार आहिनि. जी जी, असां सुठो दोस्त आहे, ॾाढो सुठो माण्हू आहे. हा माशाल्लाह. उहे इलाही कोऑपरेटिव बि आहिनि, सपोर्टिव बि आहिनि, ऐं उनखे पंहिंजी दिलि सां एज़ अ टीचर सम्झंदी आहियां जो उन्हनि मूंखे. इरफान हमेशह सुठियूं धुनूं ॾिनियूं आहिनि ऐं सचाई सां प्रोफेशनल लॻंदो आहे उनजे ॻाल्हाइण अंदाज़ में. उहो असां वटि अची हिते सिंध में अची साईं खे चयो ख़िदमत करे थो, अलॻि ॻाल्हि आहे, वॾे पाए जो उस्ताद, समझदार आहे, मूसीकार आहे, सम्झंदो आहे शयुनि खे. जी बिल्कुलु. उन खां पोइ जेको ट्रैक मूं ठारायो, गानो जेको हुयो मुंहिंजो तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी बंदगी, पूरो क्लासिकल स्टाइल हुयो. उहो ट्रैक एॾो त टफ ट्रैक हुयो, एॾो ॾुखियो ट्रैक हुयो, जॾहिं मूं ॿुधो रियली यकीन कंदो. मूं चयो मुंहिंजो सर ई मूंखां आउं ॻाईंदसि, मूंखे चई हा तव्हां ॻाईंदो, आउं ॻाराईंदसि तव्हां खां. मुंहिंजा हथ पेर वाक़ई थधा थी विया हुया, छो जो हुन में किथे जॻहि कोन्हे. हिकिड़ो सम हूंदो आहे, हिकिड़ो रिदम हूंदो आहे, हुन में नज़र ईंदी आहे त हिते छॾिणो आहे, हितां सॉन्ग खे खणणो आहे. त मूं जॾहिं ट्रैक ॿुधो त मूं चयो हिन में त न किथां हुजनि सां ॻायो पियो, रियली मूंखे चकर पिया आया. मूंखे इहो उस्ताद इरफान जॾहिं गानो ॻारायो आहे हुनजे पेरनि ते किरीस, मूं चयो तव्हां इहो गानो ॻारायो आहे न, त ॾाढो ॾुखियो ट्रैक हुयो. हाणे बि जेके मूं 2 ट्रैक जीअं न्यू ठाहिराया आहिनि पंहिंजे चैनल जे लाइ या टाइम न्यूज़ जे लाइ, उहे बि सर इरफान खां ई ठाहिराया आहिनि ऐं उन में बि काफ़ी फ़र्क़ु आहे, गायकी में बि, ट्रैक्स में बि. हाणे जेको ट्रैक ॿिया बि ठाहिराया हुन में हिकिड़ो मूं क्लासिकल स्टाइल जो ट्रैक ठाहिरायो आहे उस्ताद. हुन में सारंगी आहे, तबलो आहे, मतिलबु सतार आहे, इहे शयूं हुन में एड करायूं आहिनि. त मूं चयो उस्ताद इरफान चयो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे इहो बि, त सिंध में पहिरीं अहिड़ो ट्रैक न आयो. मूं हुननि खे चयो, मूं सभिनी सिंगरनि खे ॿुधो आहे जेके बेसिकली सिंध में सिंगर्स आहिनि. असांखे हाणे जॉइन कयो आहे असांजी डॉक्टर साहब. डॉक्टर असां हमेशह चवंदा आहियूं त स्किन जे हवाले सां जॾहिं बि असांखे जेके बि इशूज़ रहिया आहिनि, हमेशह असां डॉक्टर साहब सां राब्तो जॾहिं बि कयो आहे त असांखे ज़बरदस्त इलाजु मिलियो आहे हुतां. ऐं इलाज खां बहितर इहो ई हूंदो आहे त असां वटि एहतियात कयो वञे थोरो घणो त असां इलाजनि खां बची सघूं था, बीमारियुनि खां बची सघूं था. त असां सां गॾु हींअर ब्रेक खां पोइ शबाना परवीन बि मौजूदु आहे ऐं डॉक्टर नदीमुद्दीन सिद्दीकी साहब आहिनि. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग. कैसे डॉक्टर साहब? ठीक है हम, खैरियत से? बिल्कुल मज़े में. अच्छा डॉक्टर साहब, ये तो आजकल आपने सुना है हर जगह है कि भाई ये लंपी स्किन डिजीज़ है, जानवरों में हो रही है, ख़ास तौर पे गाय में हो रही है, दाने दाने आ रहे हैं. तो क्या गाय को हाथ लगा के, हाथ फेर के और इधर कुछ हुआ और ऐसे ऐसे किया तो क्या मुझे हो सकती है या ट्रांसफ़र हो सकती है कोई डिज़ीज़? देखिए, कोई भी बीमारी हो उसको छूना डायरेक्ट नेकेड हैंड से नहीं चाहिए. अच्छा. चाहे वो, लेकिन हमारे यहाँ तो आपको पता ही है डॉक्टर साहब, हमारे यहाँ तो ऐसे ऐसे ये नहीं करेंगे, ऐसे ऐसे, तो वो तो कहेगा प्यार हुआ ही नहीं. बहुत सारी ऐसी बीमारियाँ होती हैं एनिमल्स की जो कि इंसानों में भी ट्रांसमिट हो जाती हैं. हाँ. ठीक है ना. इसमें अब तक का जो डेटा है, इसमें कोई ऐसी बात नहीं आई कि ये जो है इंसानों में मुंतकिल हुई हो.
لیکن پھر بھی احتیاط کے طور پہ ایسے جانور کو آئسولیٹ کر دیں, علیحدہ کر دیں, دوسرے جانوروں سے بھی علیحدہ کر دیں. آئسولیشن ہم نے 2020 سے جو سنا ہے نا کرونا کے بعد تو آئسولیشن میں چلے گئے, اب جانوروں بیچاروں کو بھی آئسولیشن بالکل جانا پڑے گا نا. مطلب یہ کہ اب یہ جو ہے یہ وائرل انفیکشن ہو گیا ہے ان کو, تو اب تک ویسے رپورٹ تو نہیں ہوا کہ یہ انسانوں میں جو ہے وہ ٹرانسمٹ ہو رہا ہو. تو یہ جیسے کہنا چاہیے احتیاط علاج سے بہتر ہے. تو اس جانور کے قریب خصوصاً بچوں کو بھی نہیں بھیجنا چاہیے, اور جو جانور ایسے ہوئے ہیں ان کو دوسرے جانوروں سے بھی علیحدہ رکھنا چاہیے. آج کل اس کی آپ نے سنا ہوگا, دیکھا بھی ہوگا, آ رہا ہے سوشل میڈیا پہ کہ اس کی ویکسینیشن بھی ہو رہی ہے. باقی جو جانور صحیح ہیں تو امید ہے کہ اللہ کرے انشاءاللہ یہ کنٹرول ہو جائے گی, کیونکہ یہ سب سے پہلے اگر اس کا بیک گراؤنڈ دیکھا جائے تو یہ ابھی کی نہیں ہے, تقریباً یہ 93 ایئرس پرانی بیماری ہے. افریقہ میں ہوتی تھی, 1927 میں پہلا کیس. 1927 کہہ رہے ہیں, کوئی کہہ رہے ہیں 1929 میں ہوئی ہے, لیکن بس قریب 100 سال جی ہاں ہونے کو ہیں. اگر یہ ایسی خطرناک بیماری ہوتی تو اب تک تو میرا خیال ہے کہ کافی حد تک جو ہے وہ نقصان دہ ہو چکی ہوتی اور انسان بھی اس کا شکار ہو چکے ہوتے, لیکن ایسا کوئی کیس رپورٹ نہیں ہوا. لیکن پھر یہ کہوں گا کہ احتیاط جو ہے وہ علاج سے بہتر ہے. تو بجائے یہ کہ اس سے ملتی جلتی کوئی اور بیماری ہو جائے, تو ابھی آج کل میں دیکھ رہا ہوں بڑا اس پہ پروپیگنڈا ہو رہا ہے کہ نیورو فائبرومیٹوسس ایک ڈیزیز ہوتی ہے جو جینیٹیکل ہوتی ہے. مطلب وہ ان کے یعنی جین سے میں ہوتی ہے, تو اس میں چھوٹے چھوٹے سے لمپ سے بن جاتے ہیں. تو وہ جو بیماری ہے کوئی ایسی ہے کہ وہ کوئی خطرناک نہیں ہے, لیکن کاسمیٹیکلی ڈسفگرمنٹ ہوتا ہے کہ لوگوں کی گٹھلیاں پورے جسم کے اوپر آ جاتی ہیں. تو کسی نے کہا کہ اس نے گائے کا گوشت کھا لیا اور اس کے بعد اس کو ہو گیا. بعض اس طرح کے چکن پاکس کے مریض دکھا رہے ہیں. یعنی ہم تو ایز اے ڈرماٹولوجسٹ ہم تو جانتے ہیں نا کہ یہ اسکن کی بیماری کیوں ہوئی ہے, لیکن عام آدمی کو تو نہیں پتہ. وہ منوان یقین کر لیتے ہیں کہ ہاں جی یہ اس نے گائے کا گوشت کھایا تھا, اس کو گائے کے گوشت کی وجہ سے. لیکن ڈاکٹر صاحب ایک بات تو ہے, یہ گائے کا گوشت ہے, یہ ایز اٹ از یہی نشانات, یہی اسپاٹس. آپ نے کچھ وقت پہلے سنا ہوگا کہ ہمارے دادو کے علاقے کاچھوں میں اور ارد گرد میں یہ اسکن کی ڈیزیز آئی جو بالکل اسی طرح سے تھی, جس کو میڈیا نے رپورٹ بھی کیا تھا. تو اس کو پتہ نہیں کیا زیرو ڈرما پگمنٹوزم تھی وہ جو بیماری ہے وہ بھی جینیٹیکل ہوتی ہے. اچھا ہاں, وہ مطلب ایسی نہیں ہے کہ ہر شخص کو ہو جائے گی. نہیں, لیکن بچوں میں تو بہت زیادہ ہوئی, اور اتنی زیادہ کنٹیجس ہوئی کہ مطلب پورا علاقہ پریشان ہو گیا, اور ہزاروں کی تعداد میں ہونے لگی. وہ جو ہوتی ہے نا وہ اسکیبیز کی بیماری تھی. ہاں, جو ہم نے پہلے آئی تھی اس کو جو اسٹڈی کیا تھا وہ زیرو ڈرما پگمنٹوزم تھی. وہ کچھ خاندانوں میں تھی اچھا کہ جن کے اندر جین میں نسل در نسل جو کہتے ہیں نا RNA DNA جی اس کا DNA کرا کے دیکھتے ہیں, تو ان میں منتقل ہوتی ہے وہ بیماری. ٹھیک ہے نا, اس کا بھی علاج ہوتا ہے جین تھراپی, لیکن وہ بہت مہنگا ہوتا ہے, کروڑوں میں ہوتا ہے. لیکن یہ جو بیماری پورے گاؤں ان کو ایک سے دوسرے تیسرے, تو وہ جو ہوتی ہے وہ اسکیبیز کی ہوتی ہے, جس میں رات میں کھجلی بہت ہوتی ہے. بچوں کے جو ہوتے ہیں ہاتھوں میں, پیروں میں, پیشاب کی جگہ پہ دانے پھوڑے سے بن جاتے ہیں, اور جیسے کہتے ہیں بہت سارے ملٹیپل جو ہیں وہ پیپ والے کھجا کے خون والے زخم ہو جاتے ہیں. وہ نہ صرف بچوں میں ہوتے ہیں بلکہ بڑوں میں بھی ہو جاتے ہیں. کھجلی کی بہت زیادہ ہوتی ہے اور اسی شدت کی وجہ سے. لیکن اس کا علاج اگر پراپر کیا جائے تو ہفتے 10 دن میں وہ صحیح بھی ہو جاتی ہے. جب ہمارے پاس جناح اسپتال میں ٹیلی میڈیسن کا شعبہ تھا, آج سے میں یہ 2008 یا 2010 کی بات بتا رہا ہوں, یا اس سے ہی پہلے 2005-06 سے شروع کیا تھا ہم نے, تو تقریباً ہم نے 7 یا 8 بڑے سندھ کے شہر تھے جہاں وہ ٹیلی میڈیسن ہم نے شروع کیا تھا. میں جہاں جناح اسپتال میں بیٹھ کے جو ریموٹ ایریاز کے ڈرماٹولوجسٹ تھے یا جنرل فزیشین تھے, وہ اپنی OPD وہاں کرتے تھے. بڑے سول ہاسپٹل جو تھے ان ایریاز کے, اور 1 by 1 ہم پیشنٹ وہ دکھاتے تھے, میں بتاتا تھا کہ یہ کرو. تو کئی سال ہم نے وہ چلایا, تو الحمدللہ اس سے یہ فائدہ ضرور ہوا کہ اسکیبیز کی بیماری جسے کہنا چاہیے, کیونکہ وہ سب کے سب ڈاکٹر ٹرینڈ ہو گئے اپنے علاقوں میں. تو نتیجے کے طور پہ کہ انہیں ضرورت ہی نہیں تھی کہ مطلب وہ کنسلٹیشن کرتے یا بڑے اسپتال پیشنٹ کو بھیجتے, تو وہ بیماریاں وہ آہستہ خود ہی کم ہو گئیں. لیکن بدقسمتی سے یہ ٹیلی میڈیسن میرا خیال ہے 2011-12 سے بند ہو گیا, جب سے فلڈ آیا تھا. تو اگر یہ والی چیزیں ہوں تو پھر بہت جلدی جسے کہنا چاہیے کہ دوسری بیماریاں بھی ہر قسم کی, مطلب کہ جو لوگ وہاں سے اندرون سندھ سے یا اندرون پاکستان سے یہاں تک کراچی تک نہیں آ سکتے, ان کے لیے یہ فائدہ یہ ہو جاتا تھا کہ ان کو اسپیشلسٹ جو تھا ان کے اپنے اسپتال میں بیٹھا ہوا مل جاتا تھا. ہم یہاں سے بتاتے تھے کہ جی یہ کریں, 1 ہفتے بعد بلائیں ان کو, 2 ہفتے بعد بلائیں, یہ ٹیسٹ کرائیں اور یہ دوائیں دیں. تو اس سے بہت زیادہ ایجوکیشن
जो थी वो हो रही थी डॉक्टरों की। सही सही। तो ये बस इसको आगे ले चलते शबाना असां सां गॾु मौजूदु आहे ऐं शबाना ॾाढी ज़बरदस्त ब्रेक में ॻाल्हि कई त असां वटि राग खे मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ॾुखियो करे पेश कयो वियो आहे। राग जी पंहिंजी हिकिड़ी ख़ासियत आहे ऐं शबाना एतिरनि सालनि खां ॻाए पई। शबाना तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई जॾहिं असां ब्रेक में वियासीं त हीअ समुंड आहे न आहे क्लासिकल ॾुखी आहे सवली आहे, हिते ॼाओ हिते जवान थियो हिते पोड़ो थियो, इहो थोरो असांजे गरबातनि खे त ॿुधाए नाज़रीन खे। चवण जो मक़सदु इहो आहे त हिते गायकी खे जेको आहे चवंदा हुआ इंडिया में पैदा थी आहे गायकी। हा छो जो हुते जो जेके लेडीज़ जा जेंट्स जी आवाज़ आहिनि उन जा ॿारनि जहिड़ा था आवाज़ लॻनि। सही ठीकु आहे। हाणे वॉइस असल में आहिनि आवाज़, हा जंहिंजो जेतिरा आवाज़ बंदि आहिनि सारा आवाज़, कंहिंजो को कहिड़ो आवाज़ खुलियल आहे, कंहिंजो को कहिड़ो आवाज़ खुलियल आहे, जंहिंखे पोइ वरी अलॻि अलॻि गायकी जो उनखे असां हिते रंग ॾिनो वियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल सूफ़ी आहे, हाणे उनजो गायकी अंदाज़ आहे त वरी उर्दू गज़ल वारे जो गायकी जो अंदाज़ अलॻि आहे। सही ठीकु आहे। त कुझु आवाज़ उनजा गज़ल वारे जा खुलियल आहिनि, ठीकु आहे। कुझु वरी उहे आवाज़ वरी उन सूफ़ी वारे जा खुलियल आहिनि जेको उन जा न आहिनि खुलियल। जॾहिं हिकिड़ो आवाज़ खुली अचे थो त उहा आहे इंग्लिश लैंग्वेज। मूंखे आउं इहो चवां थी त जेका इंग्लिश लैंग्वेज आहे टोटल आवाज़ हिकिड़ो ई आहे ऐं उन में आहे पूरो म्यूज़िक जेको आहे इन इंग्लिश लैंग्वेज में आहे। जेको ओरिजिनल आवाज़ आहे गायकी हुजे या ॻाल्हाइणु हुजे या लैंग्वेज हुजे, इन करे ई इंग्लिश लैंग्वेज खे एतिरी अहमियत आहे दुनिया में ऐं इन जे करे ई ही दुनिया ते हुकूमत करे पई जेका इंग्लिश लैंग्वेज आहे। अच्छा छो जो उन्हनि जो आवाज़ उहो खुलियल आहे। अच्छा भला तव्हां माशाल्लाह हाणे एतिरे सालनि खां पोइ आया हो त कहिड़ियूं उमेदूं खणी आया हो? तव्हां कुझु वक़्तु 2-3 साल तव्हां परते रहियो मीडिया खां बि ट्रैक्स खां बि, हाणे तव्हां मीडिया में आया हो त छा उमेदु आहे, छा कंदा? एक्चुअली मुंहिंजो जेको हूंदो आहे शौक़ु, हा ठीकु आहे, हिकिड़ो त माण्हुनि जो शौक़ु हूंदो आहे असां टीवी ते अचां स्क्रीन ते अचां बसि ॻायां ऐं माण्हुनि खे ॿुधनि। मुंहिंजो इहो त शौक़ु जेको आहे सो घटि आहे। चवंदी आहियां त का शइ अचे त थोरी माना हुनमें इम्प्रूवमेंट हुजे। का बि शइ खणी अचो, गायकी आहे या गानो, मां पंहिंजी थी ॻाल्हि करियां, मां ॿियनि जी नथी करियां, मतिलबु कंहिंखे नथी चवां, मां पंहिंजी बेसिकली पंहिंजी थी ॻाल्हि करियां। मुंहिंजो इहो शौक़ु आहे त हाणे आउं पंहिंजो पूरो फोकस जेको आहे गायकी खे ॾियां ऐं हाणे जेके नवां ट्रैक्स मूं ठाहिराया आहिनि ऐं जेके इन खां पोइ वरी जेके मुंहिंजा न्यू ट्रैक्स अचनि उहे हिन खां सुठा हुजनि, उन वरी ॿिया जेके ट्रैक्स अचनि उहे वरी उन खां वधीक बहितर हुजनि। इहो मुंहिंजो आहे फ्यूचर प्लान बि इहो ई आहे। पर हाणे एॾी कॉम्पिटिशन अॼुकल्ह त टिकटॉक्स आहिनि, सोशल मीडिया, कुझु कोन्हे, नथी वञा। टैलेंट, आवाज़, गायकी जॾहिं उहा शइ तव्हां में हूंदी ऑटोमेटिकली तव्हांखे टिकटॉक ठाहिण जी ज़रूरत ई कान्हे का। ऐं हीअ टिकटॉक्स खे हाणे छा चवां, ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू शोहरत सक्सेस जे पुठियां वञे, भई मूंखे शोहरत मिले, छाजे लाइ मिले, भई प्रोग्राम मिलणु, सही, भई मुंहिंजा टिकटॉक ते हलंदा, टीवी ते ईंदसि, मूंखे प्रोग्राम मिलंदा। सही। जॾहिं तव्हां में टैलेंट हूंदो, तव्हां जॾहिं हर शइ तव्हां वटि हूंदी, उहा शइ ॻोल्हियो न जो दुनिया तव्हांखे पाण सॾे, उहा शइ करणु घुरिजे। उहा न करणु घुरिजे त बसि हाणे आउं वञा टीवी ते आई, सभु शबाना टीवी ते आई, लोटो गानो कामयाबु थी वियो, हाणे आउं सिंगर थी वियसि। न, सही, उनखे वरी माण्हू मेंटेन बि करे, मेंटेन न ई करिणो, मतिलबु चवण जो मक़सदु इहो मेंटेन न, उनखे अञा वधीक सुठो करियो। सही, मेंटेन करणु त माना उनखे हिकिड़े हंधि बीहारे छॾियो। वाह वाह, सही। सुठो करणु मक़सदु इहो आहे त उनखे पहिरीं जेको तव्हां कमु कयो आहे उन खां वधीक सुठो कमु अचे। सही, इहा शइ हुजे। तरक़ी जेका आहे उहा ईअं थींदी आहे। बाक़ी हाणे लकीर या फ़क़ीर ते हलूं पिया त पोइ उहा त प्रोग्राम्स वग़ैरह कयो पिया, पार्टीज़ ऐं महफ़िल, सिर्फ़ु फैमिलीज़ प्रोग्राम ई कंदी आहियां ऐं घटि प्रोग्राम कंदी आहियां, जेके सिलेक्टेड प्रोग्राम हूंदा आहिनि उहे कंदी आहियां। ऐं मुंहिंजो जेको आहे सो सॼो फोकस इहो आहे त मूंखे गायकी मां ही शोहरत में मिले, मुंहिंजे ॻाइण ते मूंखे मिले हर शइ, मुंहिंजी आवाज़ ते मिले मूंखे हर शइ, ज़बरदस्त, मुंहिंजी गायकी ते मूंखे मिले। हा, मुंहिंजो रियाज़ व्याज़ कंदा हूंदो या न? रियाज़ एतिरो कयो आहे, ठीकु आहे, पंहिंजो रियाज़ ऐं पंहिंजो पाण ई कंदी आहियां। हाणे तव्हांखे मूं सवेल ॿुधायो, ठीकु आहे, उहो त ब्रेक में हुयासीं न, पर ॾिसण वारनि खे ख़बर पवे। अच्छा, हा, त रियाज़ ऐं पंहिंजे घर में पाण ई कंदी आहियां, एतिरो हाणे सिखी वञा, रियाज़ कंदी आहियां पंहिंजो पाण ई। बाक़ी ॿियो हाणे माण्हू जेतिरो कंदो वेंदो ओतिरो आहे। उस्ताद इरफान खां ट्रैक्स वग़ैरह ठाराए पई। अच्छा, उस्ताद इरफान खे वरी अलॻि अलॻि शयूं मूं चयूं, मिक्स एंड मैच कंदा सभु शयूं। हा, हाणे मूं हुनखे हिकिड़ो ट्रैक चयो, उन्हनि ठाहियो, विझी हाणे सूफ़ी ठाहियो, हाणे सूफ़ी गायकी चेंज आहे। सही,
रोमांटिक गायकी खां अब प्लेबैक सिंगिंग जी गायकी खां वरी सूफ़ी चेंज आहे, ठीकु आहे, वरी उन लाइ त उहो चैलेंज थी वियो, वरी क्लासिकल अञा चेंज आहे, नीम क्लासिकल अञा चेंज आहे, ठीकु आहे, वरी अगरि थोरो असां कोई इंग्लिश टाइप जो गानो, हाणे आवाज़ उहा ई हिकिड़ी पई अचे लोटे वारी ऐं उहा ई पई अचे हर जॻह ते, त पोइ गानो उहो मैच न कंदो। अगरि तव्हां कोई गानो ॻाइणु चाहियो था त तव्हांजी आवाज़ में उन सां मैच करे गाने सां, इहो न हुजे त हाणे गानो माण्हू ॻाए पियो पॉप ऐं लॻे पियो त को सिंधी पियो गानो ॻाए, हा न बिल्कुलु ईअं आहे न, अगरि न ॻाईं त पोइ कमु कीअं थींदो। बहरहाल ॾाढी ज़बरदस्त कोशिशि आहे, तमामु सुठे तरीक़े सां तव्हां कोशिशि कयो था, हिनखे वधायो था, अञा असांजी दुआ आहे त अञा न हाणे मुंहिंजा जेके ट्रैक्स आया आहिनि अञा त स्क्रीन ते कोन आया आहिनि, ठाराया आहिनि हाणे, उहे बिल्कुलु चेंज आहिनि। अच्छा, हाणे वरी 2 ट्रैक्स अञा ॿिया नवां मूं सर खे ॾिना आहिनि, उहे पंहिंजे चैनल ते ईंदा ई वीडियो सां गॾु, अनकरी ॿुधंदी ऑडियंस नवां ट्रैक मूं 2 ठाराया ॾिना, ॿिया बि ठारायां पई, ठीकु आहे, उहे हुननि खां बि चेंज हूंदा। मुंहिंजो चवण जो मक़सदु ईंदो आहे गानो को बि कंहिंसां मैच न करे, हिकु जहिड़ा न लॻनि, हिकिड़ा गाना हूंदा न हिकिड़ी राग मां पिया हलंदा आहिनि, उन्हनि लॻंदो आहे जहिड़ा सभु गाना हिकु जहिड़ा हुजनि, हा न, बसि थल मथे थी वियो, अंदरो एड थी वियो, गानो चेंज थी वियो, राग हिकिड़ो ई आहे। हाणे हुनखे आस्ते आस्ते चेंज कंदव तव्हां? न मूं त मुंहिंजा गाना को बि सभु चेंज आहिनि, लोटो चेंज आहे, बिस्मिल्लाह चेंज आहे, वरी जेको होरियां और दिलबर सां उहो सभिनी जा चेंज आहे, ठीकु आहे, केरु यकीन नथो करे शबाना परवीन आहे, चवनि ई नथा थी लोटे वारी सिंगर आहे, इन सां हाणे ॾिसो अगरि लोटे खां पोइ बि यका मुसलसल ॻाए पियो सघीसि, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे भला मूं वञी ॿिया गाना चूंडिया, ऐं पोइ उनखे खणी हलां गाननि खे, भई लोक गीत रिमिक्स कराए ॻाईंदी छा, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे, पैसा कमाया शोहरत मिले पई आहे, चवण जो मक़सदु इहो मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे त मूं वञी पॉप बि गायो, उन्होंने चई भाई आप सिंधी तो आप पॉप, मैंने कहा मैं मेरा शौक है, मैं गाना चाहती हूँ, मैं देखना चाहती हूँ, वो मैं गाया तो कंहिंखे ख़बर ई कान्हे लोटे वारी आहे, बिस्मिल्लाह गानो मुंहिंजो केरु यकीन ई नथो करे त हीअ इन जो आहे, वरी मुंहिंजो उहो आयो आहे तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी बंदगी, कंहिंखे ख़बर ई कान्हे लोटे वारी आहे या बिस्मिल्लाह वारे गाने वारी आहे, सफ़ा चेंज। हा, हाणे कंहिंखे बि इहा ख़बर ई कान्हे का त हीअ गाना मुंहिंजा आहिनि, हीअ लोटे वारी छोकिरी आहे, सही लोटो उहो अलॻि आहे, उहो हिकिड़ो अलॻि ट्रेंड हो, उहो मूं ॻायो हिट थियो, वरी मूं हू ट्रेंड ॻायो त उन्हनि चयो त ईअं थी नथो सघे, हिकिड़ो ट्रेंड ॻाइण वारो माण्हू हीअ ॻाए नथो सघे, इहो हिन जो गानो हीअ शबाना परवीन कोन्हे, वरी मुंहिंजी धमालनि जी जेका कैसेट आई हुई उहा एतिरी त चैलेंज वारी हुई, पूरी सेवण में, पूरी पंजाब, पूरी कराची में उहा मुंहिंजी कैसेट हिट थी, हालांकि मुंहिंजी आवाज़ वेठल हुई, फर्स्ट टाइम मुंहिंजी सर इरफान सां मुलाक़ात थी, मूंखे सिलेक्शन ॾिनो, एॾी टफ सिलेक्शन हुई, उन में कुझु इंडियन गाना हुआ, हाणे ॾिसो सिलेक्शन कहिड़ी हुई कैसेट में, हाणे कैसेट हिकिड़ी हूंदी आहे, तव्हां को बि एल्बम ॿुधो न सभिनी जा गाना हिकिड़ी राग मां हूंदा या हिकिड़ी ट्यून मां हूंदा, को हिकिड़ो गानो चेंज हूंदो कामयाबु थींदो, बाक़ी ॿिया गाना तव्हांखे लॻंदा हिकिड़ी राग मां, हाणे धमालनि जी कैसेट में मूंखां मैडम आबदा परवीन जा गाना ॻारायूं, हसन सादिक जा ॻारायूं, हुमेरा चना जा ॻारायूं, इंडिया जा ॻारायूं, हाणे किथे इंडिया जा गाना फिल्मी, किथे आबदा परवीन जा गाना, किथे हुमेरा चना जा गाना, किथे हसन सादिक जा गाना, मतिलबु उन्हनि जा कसीदा सभु सीनियर सभु न गायकी जा अंदाज़ अलॻि आहिनि, अंदाज़ अलॻि सभु शयूं, उहे हुनजा ॻायल मूं ॻाया, उहा कैसेट मुंहिंजी एतिरी ऐं वेठल आवाज़ में कंहिं मूंखे ॻारायो इरफान समय, मूंखे चई सिर्फ़ु तव्हां आहियो जेको ही, हुनमें कोई धमाल हुई मरजाणी मरजाणी गानो आहे इंडिया जो, मरजाणी मरजाणी इहो गानो हले न, त उहो थोरो टेढ़ो गानो आहे, इलाही ॾुखियो गानो आहे न, हाणे उन ते उन्हनि जी हुई त हिन धुन ते जेका आहे सा धमाल ॻाई वञे, चयो हिन धुन ते फीमेल सिंगर ॻाए, त को मूं हुते सिंध फैमी प्रोग्राम में ॻायो हुयो, त हुते को इरफान समी सर मूंखे ॿुधो हुयो, मूंखे न आहे ख़बर, ऐं इरफान समी खे कोन सुञाणींदी हुयसि, पर मूंखे इहा ख़बर थी इलाही ॾुखिया मौसीक़ार आहिनि ऐं दड़का ॾींदा आहिनि इलाही, पोइ उन्हनि मूंखे कॉल कई, मुंहिंजे सर मुंहिंजी आवाज़ वेठल आहे, नथी ॻाए सघां, मूंखे जी तव्हांजी आवाज़ जी मूंखे ख़बर आहे, तव्हांखे ॻाराईंदसि पाणी, तव्हां टेंशन फ्री थी वञो, तव्हां रुॻो अचो ऐं कैसेट करियो, या मूं शाइरनि बि जेको हुयो अदा मंज़ूर मोलाई हुयो ऐं अदा आज़ाद गोपांग हुयो, मूं चयो दम अची, असां त चयो आहे अदी जी आवाज़ सफ़ा ख़राबु आहे, ॻाल्हाए नथी सघी, मूं चयो हाणे उहो त चए थो लाल साईं कंदो तूं ॻाए कोन सघंदी, मूं चयो हाणे हे त मूंखे पिटे थो वेठो, मूं चयो न पोइ बसि वञा थी, ऐं मूं चयो सर आउं अचां थी, पाण जेको हूंदो ॾिठो वेंदो भला, पाण खणी न ॻाए सघंदसि भला, सची यकीन कंदो, हुन में मुंहिंजी धमाल हुई, रंग ऐसा चढ़ा दे लाल तेरे इश्क में डालो धमाल,
تو ہے فخر ولی ولیوں کے ولی، تو ہے اعلیٰ نظر تیرا مرشد ولی، پایا رتبہ ہے تو نے کمال، رنگ ایسا چڑھا دے لال، تیرے عشق میں ڈالو دھمال. ہاں یا دھمالو سب دھمالو تھی مر جانے جی کردا بھائی جی کردا نے تے دھن ورے جھولے جھولے لال دم مست کلندر. ہاں یہ مانا دھمالو ٹوٹل ان میں وری حسنیندا بابا وری رب جانے تے حسین جانے، رب جانے تے حسین، مانا یہ سب ان میں دھمال میں وری سن سوال کلندر لال اساں سوالی آیا سی اب دھمال ان میں. ہاں یہ سب سلیکشن تاں ॿुधा कहिड़ी हूंदी؟ ہاں ॾुखी सिलेक्शन. ऐं इहा सॼी मूंखां सिलेक्शन घराई साइरफान साम्हूं, ऐं उहा केसट मुंहिंजी मतिलबु पंजाब में पूरी में हिट हुई ऐं पूरी मेले में हली पई. मूंखे चयो अदी असांजे हथ थकिजी विया आहिनि एतिरी फरमाइशी पई. पोइ मूं चयो साइरफान, मूं चयो बसि ही मुंहिंजा उस्ताद आहिनि, ही मुंहिंजा टीचर आहिनि. छा ज़बरदस्त. उन खां पोइ बसि हाँ न आस्ते आस्ते हलूं था. डॉक्टर साहब की कचेरी जारी है. डॉक्टर साहब सिंगर तो आपको पता है, आप भी सिंगर हैं. कभी गाया था डॉक्टर साहब? कभी ऐसे ही यूनिवर्सिटी में इधर उधर? एक मरतबा शायद पिछले साल की बात है. हाँ. तो वो हम सवाद गए, उसे डॉक्टरों का एक ग्रुप था. हाँ. फैमिली के साथ. तो उन्होंने कहा था भाई दोनों में से कोई एक गाना गाए. हाँ. तो मैंने चंद बोल जो था. हाँ. मैंने कहा मेरी बेगम तो बेचारी बिल्कुल ही नहीं गाना जानती हैं. हाँ, वो तो बेगम है. हाँ, तो मैंने फिर 2-3 एक दो जो थे ना वो, क्योंकि ज़ाहिर है कि वो सबको करना था वो. हाँ, तो फिर हमने जो था उनके लिए कहा ज़िंदगी में पहली दफ़ा. हाँ, अपने दोस्तों के साथ ही. चले अच्छा है, चलता रहता है. शेयर कर दे आपकी भी आवाज़ सुन के. अच्छा डॉक्टर साहब, गर्मियाँ आ रही हैं और गर्मियों में जैसे आपको तो पता है कि हम अक्सर प्रोग्राम कर भी चुके हैं, काफ़ी गर्मियों पे हमने प्रोग्राम्स किए हैं तमाम हवाले से. लेकिन कोई ऐसी बात जो एहतियात में शामिल हो ताकि कुछ लोग सख्त गर्मियों से पहले इन दानों से बच सकें, इन स्किन डिजीज़ से बच सकें, और क्या एहतियात करें या क्या इलाज करें? सबसे पहले तो ये कर लें कि 2 टाइम नहाना. कराची के लोगों के अलावा बात करें नहीं तो मैं तो नहा लेंगे वहाँ पे खुला तुला पानी. हाँ नहीं, लेकिन अब क्या करें, मजबूरी ये है. कराची के लोगों को एक वक्त के नहाने के लिए भी पानी, वो अभी यहाँ पे तो कुएं भी नहीं है, कोई जाके वो भर के ला के और वो बंदे नहा ले. बीमारी पर जो पैसा खर्च होगा. हाँ. उससे बेहतर है कि एक टैंकर डला लें. चलें एक टैंकर डला लें. सही है ना. तो वो कम से कम पानी का कैन लेके रख लें. चलें तो ये सबसे बेहतर है. हाँ. इसलिए कि पसीना जब आता है और जमा होता है जिस्म पर, तो जब आता है कितनी बारिश आती है तो पानी आता है, ज़्यादा आती है तो ज़्यादा पानी आएगा, टैंकर आएगा तो पानी आएगा. तो अगर बीमारियों से बचना, 50% बीमारियाँ स्किन की जो होती हैं वो सफाई प्रॉपर हाइजीन ना होने की वजह से होती हैं. तो अगर ये जितने भी लोग हैं, चाहे वो ये कहते हैं वो खुसूसन ख़वातीन कि वो डेली नहीं बात लेती, नहाती नहीं, तो कम से कम वो 1 मरतबा, और मर्द जो बाहर जाते हैं वो 2 मरतबा सुबह शाम नहाएं, तो समझें 50% उनको जल्दी बीमारियाँ, खुसूसन ये फंगस, स्कैबीज़ और ये इस तरह की जो दूसरी बीमारियाँ होती हैं, फोड़े फुंसी खारिश वगैरह, ये नहीं होंगे. ये बहुत आसान इलाज है. अच्छा कि भाई आप 2 मरतबा नहा लें. हमारी जो बहनें ख़वातीन हैं देखने वाली, वो तो कहते हैं कि हम तो नहा लें, लेकिन ये बाल कौन सुखाएगा 2 घंटे. उस चक्कर में वो बेचारी फिर ईद का सोचती हैं, फिर आ जाती हैं हफ्ते. बहुत ये फंगस कराची में, बल्कि पूरे पाकिस्तान में बहुत फैल रहा है. दाद जिसे कहते हैं ना, गोल गोल रिंग आमतौर पर कहते हैं, बहुत. और वो सिर्फ और सिर्फ इसी वजह से फैल रहा है कि हमारी सफाई का ख्याल ना रखने की वजह. इसी तरह इसके भी एक बच्चा स्कूल या मदरसे से लेके आता है, फिर एक से दूसरा, दूसरे से तीसरा, चौथा, पूरा घर उसमें मुब्तला हो जाता है. दांत का भी यही होता है. फोड़े फुंसी खारिश वगैरह जो होता है छोटे बच्चों को जो लगते हैं, वो भी इसी वजह से लगते हैं. तो कोशिश अगर ये करें कि एक तो ये कि पानी का मसला, बिल्कुल आपने सही कहा. अब जैसे घर आजकल कराची में तो मेरा ख्याल हर दूसरे घर में बोरिंग हुई है. अब कहते हैं जी बोरिंग का पानी, अब मजबूरी है कि चलो बोरिंग के पानी से, लेकिन जहाँ कहीं लाइन का पानी आता है उससे 1-2 बाल्टी 1-2 कैन पानी लेकर आएँ, उसे बड़ी बोतलों में जो है वो कर लें और नहाएं. बोरिंग से ही आखिर में मीठा पानी डाल के खंगाल लें. ये मतलब ऐसा तो किया जा सकता है, और अगर ऐसा कर लेंगे तो समझें कि वो तक 50-60% अपने आप को बचा लेंगे. दूसरा ये होता है कि कपड़े चेंज करना रोज़ाना की बुनियाद पर. जिनको पसीना ज़्यादा आता है या नहीं भी अगर आता है तो, लेकिन ये जो बाहर जाने वाले लोग हैं खुसूसन कपड़े तो रोज़ाना, कपड़े अंडर गारमेंट्स रोज़ाना जो है वो चेंज करना बहुत ज़्यादा ज़रूरी होता है.
خصوصاً ہمارے جو لیبر طبقہ ہوتا ہے وہ تو ہفتے ہفتے تک وہی کپڑے پہنے رہتا ہے، جس کی وجہ سے وہ بہت ساری اور بیماریوں کا بھی شکار ہو جاتے ہیں، کانٹیکٹ ڈرماٹائٹس اور یہ دوسری تیسری جو بیماری ہیں. تو کہتے ہیں ہمارے تو مطلب کہ مذہب میں کہ صفائی نصف ایمان ہے، بالکل، کہ اگر ہم اپنے آپ کو صرف صاف رکھ لیں تو سمجھیں ہم کتنی، ایک تو یہ والی بیماریاں جلدی بیماریاں، پھر دوسرا اور جو دوسری بیماریاں ہوتی ہیں، مطلب ہم اگر اسکن کے علاوہ یہ بات کریں، کیونکہ ظاہر ہے اگر آپ ہاتھ نہیں دھوتے، کھانے والی چیزیں ایسی اٹھا کر جو ہے بغیر دھوئے ہوئے استعمال کر لیتے ہیں، روڈ پہ گٹر کھلے ہوئے ہوتے ہیں، وہیں پہ چھولے والا کھڑا ہوا ہوتا ہے، یہ حلوہ پوری والا اوپر رکھا ہوتا ہے تھال اور وہ لگا بھیا مطلب 2 پلیٹ لگے. ہاں تو یہ وہ چیزیں ہوتی ہیں کہ ہم اپنے آپ کو جان بوجھ کے بیمار کر رہے ہیں. سسٹم سر کیا سر امیون سسٹم اسی سے تو بڑھتا ہے سر. امیون کووڈ کو جس طرح سے ہم نے گھسیٹا نا، کووڈ خود پریشان ہے کہ میرے ساتھ ہوا کیا. کروڑ نہیں تو اصل یہ بات امیونٹی سسٹم جو ہے وہ کھانے سے ہی ہوتا ہے، اور نہیں تو سر یہ خرابی اسی سے ہوتا ہے، بنتا بھی ہم لوگ نہیں آپ کو کیا پتہ جو اسپتالوں میں لوگ داخل ہوئے ہوتے ہیں ان کی حالت اگر دیکھیں تو بہت پھر اس وقت پتہ چلتا ہے. آپ کراچی کے کسی بھی ہاسپٹل میں چلے جائیں، بڑے سرکاری جنا میں، سول میں، اگر آپ آرتھوپیڈک کے دیکھیں گے او پی ڈی ایسی بھری لمبی ہوتی ہے. اچھا سر پانی پینے سے اسکن کتنی فریش ہوتی ہے؟ دیکھیے جس طرح ہمارے جسم کے لیے پانی نہانے کے لیے ضروری ہے، اسی طریقے سے اسکن کے پینے کے لیے تقریباً فرق پڑتا ہے سر پینے سے؟ بہت زیادہ فرق پڑتا ہے، کیونکہ گلو تو آتا ہی اس کی وجہ سے. انسانی جسم میں جتنا مطلب اگر آپ کے اندر پانی کی مقدار مناسب ہوگی، یعنی کم از کم بھی جو ہوتا ہے وہ 10 سے 15 گلاس. ویریشن ہوتی ہے کہ جو لوگ زیادہ دھوپ میں کام کرتے ہیں، جن کا پسینہ زیادہ آتا ہے، وہ اس سے بھی زیادہ پی سکتے ہیں. لیکن ایک عام گرمیوں کے موسم میں یعنی 10 سے 12 13 گلاس 14 گلاس مطلب جتنا آپ کا وہ ہے، لیکن 10 سے نیچے نہیں ہونا چاہیے. تو پانی کی کیا ہے، وہ جب جاتا ہے اور ہمارا خون، آپ نے دیکھا کسی کو کرنٹ لگ جائے تو کیسا پیلا ہو جاتا ہے، مطلب اس کے اندر وہ ساری چیزیں جو ہوتی ہیں بلڈ کی وہ ختم ہو جاتی ہیں، پیلا ہو جاتا ہے اس کا رنگ. تو جب پانی جو ہے وہ سرکولیشن میں وہ تو جائے گا جسم میں، تو سارے جسم کو مطلب وہ سرکولیشن جو بلڈ کی ہوتی ہے وہ اسی کی طرح الیکٹرولائٹ بیلنس جو ہوتا ہے وہ برقرار رہتا ہے. پانی، جوس، لکوڈ جو بھی ہوتے ہیں، دودھ، تو یہ تو ہمارے جسم کا کانسٹیٹیوئنٹ ہے، امپورٹنٹ کانسٹیٹیوئنٹ میں شامل ہے. 75% تو ہم پانی تقریباً ہاں لکوڈ ہے یہ مطلب. ہاں تو یہ تو بہت زیادہ ضروری ہے کہ پانی پینا. اچھا پھر دوسری بات یہ کہ اللہ تعالیٰ نے آپ دیکھیں کہ سردیوں میں سردیوں کے پھل اور گرمیوں میں گرمیوں کے پھل، جیسے یہ خربوزہ تربوز وغیرہ جو ہوتے ہیں یہ گرمیوں کے ہوتے ہیں، اس لیے کہ ہمیں اس وقت زیادہ پانی کی ضرورت ہوتی ہے. منرلز ایسے ہوتے ہیں کہ جو ہمارے جسم میں اندرونی طور پہ کام کر رہے ہوتے ہیں. بالکل. تو وہ اور سردیوں میں ہم ڈرائی فروٹ کھاتے ہیں، محسوس ہوا یا نہیں ہوا؟ سردیوں میں جو ہوتے ہیں وہ کہتے ہیں ڈرائی فروٹس کی ضرورت ہوتی ہے، ڈرائی ہوتا ہے کیونکہ اتنا وہ نہیں ہے، لیکن پھر بھی اس میں بھی پانی پینا پڑتا ہے. سٹرس جو موسمبی اور کینو وغیرہ ہوتے ہیں وہ آپ دیکھیں سردیوں کے ہوتے ہیں، سردیوں میں آتے ہیں تاکہ وہ اس کو بیلنس کر سکے. اور یہ بڑے والے جو ہوتے ہیں تربوز خربوزے وغیرہ جتنے بھی ہوتے ہیں وہ سارے گرمیوں میں آتے ہیں. تو یہ بھی قدرت نے ساری چیزیں ہمیں دی ہوئی ہیں، سب ایک پورے سسٹم بنا کر دیے ہوئے ہیں. یہ ہماری انسان کی اپنی وہ ہوتی غفلت ہوتی ہے کہ وہ اس چیز پر عمل نہیں کر رہا ہوتا. ہم تو اگر کہنا چاہیے کہ 5 وقت اگر نماز پڑھتے ہیں تو 5 وقت وضو کر لیں، اس سے بھی کتنی چیزوں سے بڑا فرق پڑتا ہے سر. یہ انسانی چہرے پہ آپ کو پانی لگنا چاہیے کسی بالکل لگنا چاہیے. سر تھینک یو ویری مچ سر، تھینک یو ویری مچ. آپ نے اپنا قیمتی ٹائم دیا. شبانہ तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी ॾाढे अरसे खां पोइ. को पैगाम ॾियणु चाहियो असां ॾिसण वारनि खे? बसि एजुकेशन ते पैगाम आहे मुंहिंजो हिकिड़ो, हा न. त एजुकेशन जेका चवां थी त जेका पाकिस्तानी क़ौमी लैंग्वेज आहे न उहा इंग्लिश हुअणु खपे. वाह, उर्दू न इंग्लिश. इंग्लिश हुजे. चलो इहो तव्हांजो पैगाम पहुची वियो सभिनी ताईं. वरी महिरबानी शबाना तव्हांजी सर. अगेन थैंक यू वेरी मच. और जी दोस्तों, इन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाइणी ते पहुतो आहे, पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त. इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात. तेसिताईं अलाह निगहबान.